अभी खबर शामिल कंदासीं। इस्लामाबाद में इस्लामाबादी एहतसाब अदालत आसिफ अली सरदारी जी अमेरिका में मिल्कियत बाबत केस में गिरफ्तारी का अगवारी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। अॻूणे सदर जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जेका ॻाल्हि कई आहे हू इहो सभु कुझु ॾिसी चुका आहिनि। पीपी पार्लियामेंटेरियंस जे सदर आसिफ अली सरदारी अमेरिका में मिल्कियत बाबत केस जी ॿुधणीअ दौरान एहतसाब अदालत जे जज आसम आदो पेश थियो। आसिफ अली सरदारी से वकील फारूक स्ट्राइक दलील मुकम्मल करण बाद अॻूणे सदर जी गिरफ्तारी खां अॻु ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई जेका अदालत मंज़ूर करे वरिती। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ अली सरदारी चयो त गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जेका ॻाल्हि कई आहे हू इहो सभु कुझु ॾिसी चुका आहिनि। अॻूणे सदर चयो त जस्टिस कयूम ऐं बैरिस्टर सैफुल रहमान ऑडियो स्कैंडल में बि इहो ई सभु कुझु थियो हो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत आसिफ अली सरदारी जी अमेरिका में मिल्कियत बाबत केस में गिरफ्तारी का अगवारी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। अॻूणे सदर जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जेका ॻाल्हि कई आहे हू इहो सभु कुझु ॾिसी चुका आहिनि। आसिफ अली सरदारी से वकील फारूक स्ट्राइक दलील मुकम्मल करण बाद अॻूणे सदर जी गिरफ्तारी खां अॻु ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई जेका अदालत मंज़ूर करे वरिती। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे आसिफ अली सरदारी चयो त गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जेका ॻाल्हि कई हू इहो सभु कुझु ॾिसी चुका आहिनि। अॻूणे सदर चयो त जस्टिस कयूम ऐं बैरिस्टर सैफुल रहमान ऑडियो स्कैंडल में बि इहो ई सभु कुझु थियो हो। आगाह कई पिया कि इस्लामाबाद जी एहतसाब अदालत आसिफ अली सरदारी जी अमेरिका में मिल्कियत बाबत केस में गिरफ्तारी खां अॻु वारी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। ख़बर वास शेयर कई पिया इस्लामाबाद जी एहतसाब अदालत आसिफ अली सरदारी जी अमेरिका में मिल्कियत बाबत केस में गिरफ्तारी खां अॻु वारी ज़मानत मंजूर करे वरिती आहे। केस नहीं